तू जो आशिक पयो आ बीमार सफा नूर मोहम्मद कबूल काठोड़ वारो पयो आला चार सफा अब्दुल हकीम गोठ में जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में ते तो यार पुछण जे अचे मता सजी हयाती बचे आए सख्त बीमारी जे हाल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में ते तो यार पुछण जे अचे मता सजी हयाती बचे आए सख्त बीमारी जे हाल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में एड़ो दिनो तो अज़ाब हुनखे दिनो डॉक्टर जवाब हुनखे एड़ो दिनो तो अज़ाब हुनखे दिनो डॉक्टर जवाब हुनखे एड़ो दिनो तो अज़ाब हुनखे दिनो डॉक्टर जवाब हुनखे एड़ो तो तस हशर कयो तू जो आशिक किरी पयो कोन बचंदो मुझे ख्याल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तमाम बीमार आहे कयो सफ़ा लाचार आहे तमाम बीमार आहे कयो सफ़ा लाचार आहे तमाम बीमार आहे कयो सफ़ा लाचार आहे वॾो तो तस ज़ुल्म कयो कोन तो तस रहम कयो खणी हथ तो रोए सवाल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तू जो आशिक आहे अस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में मोहम्मद जी जिंदगी करे ज़हर वयो आंखों
मौत जी ज़िंदगी करे ज़हर वयो आ तूं पंहिंजे कबूल सां ॾाढो करे कहर वयो आ तूं तुंहिंजो केॾो ख़्यालु कंदो पंहिंजे दिल जी हो ॻाल्हि कंदो तूं त ॾिसण न आहे साल में तुंहिंजो आशिक़ आहे इस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तुंहिंजो आशिक़ आहे इस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में चए थो यार पुछण जे अचे मतां सॼी हयाती बचे आहे सख़्त बीमारी जे हाल में तुंहिंजो आशिक़ आहे इस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तुंहिंजो आशिक़ आहे इस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में चए थो यार पुछण जे अचे मतां सॼी हयाती बचे आहे सख़्त बीमारी जे हाल में तुंहिंजो आशिक़ आहे इस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में तुंहिंजो आशिक़ आहे इस्पताल में आहे सफ़ा मरण जे हाल में।